सिंध हुकूमत जे तर्जुमान ऐं सखर जे मेयर अरसलान इस्लाम शेख चयो आहे त गिलगित बल्तिस्तान जी इलेक्शन मुहिम दौरान नामुनासिब लफ़्ज़ इस्तेमाल कया पिया वञनि। कैप्टन रिटायर्ड सफ़दर सिंध जी अवाम खां माफ़ी वठे। अरसलान इस्लाम शेख कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पीपुल्स पार्टी सिंध जे अवाम जे दिलनि में समायल आहे। जेकॾहिं को शक आहे त कैप्टन रिटायर्ड सफ़दर सिंध मां इलेक्शन विढ़ी ॾिसे। सिंध हुकूमत जे तर्जुमान चयो त कैप्टन रिटायर्ड सफ़दर सिंध जी सक़ाफ़त मथां हमिलो कयो। संदसि चवणु हो त कैप्टन रिटायर्ड सफ़दर जहिड़ा माण्हू रियासत जे लाइ ख़तरो आहे। अहम ख़बर बाबति नाज़रीन अवां खे आगाह कंदासीं। सिंध हुकूमत जे तर्जुमान ऐं सखर जे मेयर अरसलान इस्लाम शेख चयो आहे त गिलगित बल्तिस्तान जी इलेक्शन मुहिम दौरान नामुनासिब लफ़्ज़ इस्तेमाल कया पिया वञनि। कैप्टन रिटायर्ड सफ़दर सिंध जी अवाम खां माफ़ी वठे। अरसलान इस्लाम शेख कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पीपुल्स पार्टी सिंध जी अवाम जे दिलनि में समायल आहे। जेकॾहिं को शक आहे त कैप्टन रिटायर्ड सफ़दर सिंध मां इलेक्शन विढ़ी ॾिसे। सिंध हुकूमत जे तर्जुमान चयो त कैप्टन रिटायर्ड सफ़दर सिंध जी सक़ाफ़त मथां हमिलो कयो। संदसि चवणु हो त कैप्टन रिटायर्ड सफ़दर जहिड़ा माण्हू रियासत जे लाइ ख़तरो आहिनि। अवां खे ॿुधाईंदासीं नाज़रीन, सिंध हुकूमत जे तर्जुमान ऐं सखर जे मेयर अरसलान इस्लाम शेख चयो आहे त गिलगित बल्तिस्तान जी इलेक्शन मुहिम दौरान नामुनासिब लफ़्ज़ इस्तेमाल कया पिया वञनि। कैप्टन रिटायर्ड सफ़दर सिंध जी अवाम खां माफ़ी वठे। अरसलान इस्लाम शेख कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पीपुल्स पार्टी सिंध जी अवाम जे दिलनि में समायल आहे। जेकॾहिं को शक आहे त कैप्टन रिटायर्ड सफ़दर सिंध मां इलेक्शन विढ़ी ॾिसे। सिंध हुकूमत जे तर्जुमान चयो त कैप्टन रिटायर्ड सफ़दर सिंध जी सक़ाफ़त मथां हमिलो कयो। संदसि चवणु हो त कैप्टन रिटायर्ड सफ़दर जहिड़ा माण्हू रियासत जे लाइ ख़तरो आहिनि। नाज़रीन, सिंध हुकूमत जे तर्जुमान ऐं सखर जे मेयर अरसलान इस्लाम शेख चयो आहे त गिलगित बल्तिस्तान जी इलेक्शन मुहिम दौरान नामुनासिब लफ़्ज़ इस्तेमाल कया पिया वञनि। कैप्टन रिटायर्ड सफ़दर सिंध जी अवाम खां माफ़ी वठे। अरसलान इस्लाम शेख कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पीपुल्स पार्टी सिंध जी अवाम जे दिलनि में समायल आहे। जेकॾहिं को शक आहे त कैप्टन रिटायर्ड सफ़दर सिंध मां इलेक्शन विढ़ी ॾिसे। सिंध हुकूमत जे तर्जुमान चयो त कैप्टन रिटायर्ड सफ़दर सिंध जी सक़ाफ़त मथां हमिलो कयो। संदसि चवणु हो त कैप्टन रिटायर्ड सफ़दर जहिड़ा माण्हू रियासत जे लाइ ख़तरो आहिनि। अहम ख़बर बाबति तव्हां खे आगाह कंदासीं। सिंध हुकूमत जे तर्जुमान ऐं सखर जे मेयर अरसलान इस्लाम शेख चयो आहे त गिलगित बल्तिस्तान जी इलेक्शन मुहिम दौरान नामुनासिब लफ़्ज़ इस्तेमाल कया पिया वञनि। कैप्टन रिटायर्ड सफ़दर सिंध जी अवाम खां माफ़ी वठे। सिंध हुकूमत जे तर्जुमान चयो त कैप्टन रिटायर्ड सफ़दर सिंध जी सक़ाफ़त मथां हमिलो कयो। संदसि चवणु हो त कैप्टन रिटायर्ड सफ़दर जहिड़ा माण्हू रियासत लाइ ख़तरो आहिनि। नाज़रीन, अवां खे ॿुधाईंदासीं सिंध हुकूमत जे तर्जुमान ऐं सखर जे मेयर अरसलान इस्लाम शेख चयो आहे त गिलगित बल्तिस्तान जी इलेक्शन मुहिम दौरान नामुनासिब लफ़्ज़ इस्तेमाल कया पिया वञनि। कैप्टन रिटायर्ड सफ़दर सिंध जी अवाम खां माफ़ी वठे।
नाज़िम सिंध हुकूमत जे तर्जुमान ऐं सखर जे मेयर अरसलान इस्लाम शेख चयो आहे त गिलगित बल्तिस्तान जी इलेक्शन मुहिम दौरान नामुनासिब लफ़्ज़ इस्तेमाल कया पिया वञनि। कैप्टन रिटायर्ड सफ़दर सिंध जी अवाम खां माफ़ी वठे। अरसलान इस्लाम शेख कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पीपल्स पार्टी सिंध जी अवाम जे दिलनि में समायल आहे।